अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहु लहाफ़िज़ून सदक़ल्लाहु वसदक रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। देखते ही दुनिया के जाल में कुरान पढ़ा वाला बुलाने वाला कुरान मजीद बुझाने वाला ही बुझाने वाला ये आलिम ही तालिब ये हाफिज़ ही कारी ये मस्जिद ही मदरसा ये वाइज़ ही जलसा जिससे कुरान भी आए तो दुनिया की जान भी आए। तो दुनिया में सिर्फ टे शयूं एक खालिक ॿियो मखलूक टी अहिड़ी शइ आहे जेका न खालिक आहे न मखलूक आहे। ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुव खालिकु कुल्लि शै। इंसानो तव्हांजो रब तव्हांजो मालिक तव्हांजो खालिक सिर्फ अल्लाह। बाकी हर शइ मखलूक आहे। आसमान मखलूक ज़मीन मखलूक जन्नत मखलूक जहन्नम मखलूक इंसान मखलूक जिन्न मखलूक फरिश्ता मखलूक 1,24,000 अंबिया रसूल भी मखलूक पर आमिना जो नाम असांजो मिठो नाले वारो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मखलूक का खालिक सिर्फ अल्लाह। तीअड़ी शइ आहे जेका न खालिक आहे न मखलूक आहे। कोई अल्लाह जो क़ुरान आहे जेको न खालिक आहे न मखलूक आहे बल्कि ही क़ुरान अल्लाह जी सिफ़त आहे अल्लाह जो कलाम। अल्लाह हुयो अल्लाह आहे अल्लाह रहंदो क़ुरान हुयो क़ुरान आहे क़ुरान क़यामत ताईं बाक़ी हो। वो भी उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे अल्लाह हुन जी हिफ़ाज़त कंदो आहे। जीअं बैतुल्लाह माना अल्लाह जो घर ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे। अगर बादशाह यमन खाए बैतुल्लाह के ढाण जे
मुज़दलिफ़े जी हद पूरी थींदी आहे त वरी मिना शुरू थींदी आहे। हिते हिकिड़ी वादी आहे मुहस्सर, हाजिन सगुरनि खे ख़बर हूंदी, असां हुते वियासीं, चवंदे हीअ आहे मुहस्सर वादी जिथे अबरा जो लश्कर अची मिले। हिते अची अबरा जो लश्कर बीठो, साईं जन जे ॾाॾे हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चढ़नि। अबरा जे फौजनि उन्हनि उठनि खे ॿधो। अबरा बादशाह पैगाम मोकिलियो त जेको बैतुल्ला जो मुतवली आहे उनखे घुरायो। उन वक़्त में बैतुल्ला जो मुतवली साईं जन जो ॾाॾो हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब हो, वॾो क़दावर, हसीन जमील रोब ताब वारो माण्हू। रिवायत में अचे थो जॾहिं हज़रत अब्दुल मुतलिब अबरा जे साम्हूं आयो त हुन ते एॾो रोब थियो जो इस्तक़बाल में उथी बीठो। अबरा चयो जनाब असांजो मक़सद मके जे माण्हुनि सां झगड़ो न आहे, मके जे अवाम सां असांजी दुश्मनी न आहे, असांजो झगड़ो बैतुल्ला सां आहे। बस बैतुल्ला ठाहे असां हलिया वेंदासीं, जेको रुकावट बणिबो उनखे मारींदासीं। हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब अबरा खे चयो जनाब तव्हांजे फौजनि मुंहिंजा उठ ॿधा, महिरबानी कयो मूंखे पंहिंजा उठ वापसि कयो। त अबरा हैरान थी वियो, ही बैतुल्ला जो मुतवली, हिनखे बैतुल्ला जो फिक्र न आहे, हिनखे पंहिंजे उठनि जो फिक्र आहे। तो उन्हें वक्त में जनाब हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब अबरा बादशाह के जेके लफ्ज़ चया हुए सोन जे पानी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब इन्हनि उठनि जो मालिक मां, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां, बाक़ी न बैतुल्ला जो मालिक मां न आहियां, बैतुल्ला जो मालिक असांजो रब्बु आहे। रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो। ॿुधायो पका घंघर जा मुसलमान रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? फरमाई अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल। सचो सुभान कुरान जो फरमा जना अबरा बादशाह हातिम जो लश्कर काई आयो बैतुल्ला के ठाण जी ला। रब फरमायो पोइ जे मुक़ाबले में रब पाण हेठि लही कोन आयुसि। का फरिश्तनि जी तरबियत याफ़्ता फौज उन जे मुक़ाबले में न आई। या अल्लाह बड़ा करो तुझो लश्कर हुयो। अल्लाह से फरमायो वमा यअलमु जुनूद रब्बिका इल्ला हू। मां रब जा त केतिरा ई लश्कर आहिनि, आसमान जो लश्कर, ज़मीन जो लश्कर, हवा जो लश्कर, बारिश जो लश्कर, दरियाए समुंदर भी मां खुदा जो लश्कर, कीलियूं मकुरा भी जो लश्कर था, बछड़ा भी जो लश्कर था। रब फरमायो अबरा जे फौज जे मुक़ाबले जे लाइ मां रब जे तरफ़ों जेको लश्कर आयो उहो नंढड़नि पखियुनि जो लश्कर हो। जिनके जेतिरा नंढड़ा पखी हा या अल्लाह भला उन्हनि वटि कोई मिसाइल हुयो या उन्हनि वटि एटम बम हुया या क्लेशन ऐं राइफल जूं उन्हनि वटि गोलियूं हुयूं। फरमाईंदनि तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील। दाल जे चणे जेतिरियूं नंढियूं पथरियूं खणी आया। बचंबन में हिकिड़ी चोब में
फरमाए उन्हें पखे ये पत्थर जो चलाए जहाँ भी फौजियों की पत्थरी लगी पई उन्होंने मत्थे को हेठ क्रॉस करे हाथी के क्रॉस करे वनी जमीन में पैसों राख करे उन्हें वक्त में वो फौजियों हाथी फाटी जगह जगह बंदी ने फरमाई फजअलहुम कअस्फिन माकूल माई करे जदो मान जे ओलर गाम बुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे ईअं पंहिंजे रसूल जी बि रब हिफ़ाज़त कई दारुल मौत में इजलास पियो हले हिकिड़े वॾे खे चयो त मोहम्मद मुस्तफ़ा खे जेल में विझो ॿिए सरदार चयो त मोहम्मद मुस्तफ़ा खे नके मां कढो रईस अबू जहल चयो त मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कयो तारियूं वॼी वयूं करारदाद मुरतब थी वई त अॼु जो अॼु राति मोहम्मद मुस्तफ़ा जी घर ते हमलो करे मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कंदासीं अल्लाह ताला जिब्रील जी ज़रिए सां इजलास जी सॼी कारवाई रिपोर्ट नबी से वटि पहुचाई व इज़ यमकुरु बिकल लज़ीना कफ़रू लियुस्बितूका औ यक़्तुलूका औ युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह ओ मुंहिंजा महबूबा तुंहिंजे खिलाफ़ दारुल नदवा में इजलास थियो आहे हिकिड़ा वॾेरा था चवनि त मोहम्मद मुस्तफ़ा खे जेल में विझो ॿिया था चवनि त मोहम्मद मुस्तफ़ा खे नके मां कढो टिया था चवनि त मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कयो मुंहिंजा महबूब इन ॻाल्हि ते सभु मुतफ़िक़ थी चुका करारदाद मुरतब थी वई आहे फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो अथनि पर मुंहिंजा सोरा मोहम्मद तू परेशान न थी जा मक्के जी सरदारनि त फ़ैसिलो कयो आहे त मोहम्मद उन जी जमात खे ख़त्म कंदासीं पर मां रब फ़ैसिलो कयो आहे त मोहम्मद उन जी जमात खे सॼी दुनिया ते ग़ालिब कंदुसि सब मक्के जा सरदार तलवारूं खणी बैते नबूवत जे ॿारनि जे मुहासिरो कयो अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब ॿाहिरि निकिर या अल्लाह मां किथां निकिरां गिराज जेतिरी बि जाइ ख़ाली कान्हे का रब फरमायो सोना परेशान न थी वहुव यतवल्ला सालिहीन तुंहिंजो सरपरस्त ज़िम्मेवार मां रब आहे सरपरस्त ज़िम्मेवार रब हुजे दुनिया जी का ताक़त हुन सां मुक़ाबिलो करे फ़िरौन खे नजूमिन चयो त बनी इसराइल में हिकिड़ो ॿार पैदा थींदो जेको तोखे बि ख़त्म कंदो तुंहिंजी बादशाही खे बि ख़त्म कंदो फ़िरौन आदम जारी करे छॾियो त को बि इसराइली पंहिंजे घरवारी ॾे न वञे खुदा जी कुदरत मर्दन जो ऑफिसर कई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पीउ खे औरतुनि जो वरी ऑफिसर कई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अम्मा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो अब्बो मर्दन ते कंट्रोल करे त को बि मर्द हेॾे न वञे हज़रत मूसा जी अम्मा वरी औरतुनि ते कंट्रोल करे त का बि माई मुड़ुस हेॾे न वञे हाणे ही ॿई ऑफिसर हिननि खे केरु चले समझो सुभान आखिर वो वक्त अची वियो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अम्मा जे पेट में पहुची वियो नजूमिन फ़िरौन खे चयो त वो ॿार अम्मा जे पेट में
खत्म कर लो फिरौन आदम जारी कयो त जेके भी ॿार ॼमन उन्हनि खे ज़िबह कयो 70,000 बनी इसराइल जा मासूम बच्चा ज़िबह थिया कुरान जो फयुक़त्तिलून अब्नाअकुम व यस्तहयून निसाअकुम पुटन के कत्ल जा कन्यान के छड़े जा आखिर हज़रत मूसा अलैहिस्सलाम अम्मा जे पेट में ॿार आयो नजूरन फिरौन खे चयो त हो ॿार ॼमी चुको आहे जेको तोखे तुंहिंजी बादशाही खे ख़त्म कंदो कत्ल जा आर्डर जारी थी विया जल्लाद कात कुहाड़ा खयूं पिया घुमनि हेॾो हज़रत मूसा जी अम्मा परेशान रब फरमायो घबरा न वहुव यतवल्ला सालिहीन इन जो सरपरस्त ज़िम्मेवार ॿार तो परेशान न वअवहयना इला उम्मि मूसा अन अर्ज़ी रब फरमायो बिन शइ जो मां तोखे हुकुम थो कयां पहिरें नंबर ते न पंहिंजे बच्चे खे खीर पियार फइज़ा खिफ्ती अलैहि फअल्क़ीहि फिल यम जंहिंमहिल जलादत जे क़त्ल जो खौफ महसूस करी त न पंहिंजे बच्चे खे पेटीअ में बंदि करे दरियाए नील जे हवाले करे या अल्लाह हू पिया मारे हाणे मां बच्चे खे मारिया जेकर पेटीअ में बंदि कंदसि सुराख बंदि कंदसि त मूसा जी वरी ईंदो सुराख खुलियल हूंदा त पाणी अंदरि ईंदो बुॾी वेंदो हूअं बि मौत हीअं बि मौत रब फरमायो वला तख़ाफ़ी वला तहज़नी ओ मूसा जी अम्मा खौफ भी न कजा गम भी न कजा छो त वहुव यतवल्ला सालिहीन इन जो सरपरस्त ज़िम्मेवार वारो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अम्मा मूसा अलैहिस्सलाम जे घर में प्यारे पेटी में बंद करे जेका घर में पेटी हुई दरियाए नील जे हवाले अल्लाह जो दरियाए नील के हुक्म कयो फलयुल्किहिल यम्मु बिस्साहिल याखुदुहु अदुव्वुल ली व अदुव्वुल लह ओ दरियाए नील मां रब तोखे हुक्म थो कयां त इन पेटीअ खे उन साहिल किनारे ते पहुचा जिथे मुंहिंजो दुश्मन भी बीठो आहे त मूसा जो दुश्मन भी बीठो आहे रब तो जॻह पेटीअ खे उते पहुचा जिथे मूसा जो दुश्मन भी बीठो आहे मुंहिंजो दुश्मन भी बीठो आहे ॾिसूं त फिरौन छा थो करे वहुव यतवल्ला सालिहीन रब फरमायो ने मूसा जो सरपरस्त ज़िम्मेवार मारा और पेटी लोगंदी उन्हें दरिया के किनारे साहिल ते पहुती जिथे फिरौन पंहिंजी बेगम बीबी आसिया फिरौन जा वज़ीर मुशीर मिस्र जा ज़मींदार ऑफिसर पंहिंजे बेगमा सां गॾिजी दरियाए नील जे कप ते वेठा कुरान तो फरमावा पेटी वञी उन्हनि जे साम्हूं पहुती जीअं जो पेटीअ खे खोलियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अंदर पेटीअ में हज़रत मूसा जी अशद आंगुर उन जे वात में हुई चूसे पियो उन आंगुर मां ताज़ो खीर पियो अचे नजूमन चयो फिरौन इहो ॿार त जेको तोखे बि ख़त्म कंदो तुंहिंजी बादशाहीअ खे बि ख़त्म कंदो पर रब्बुल आलमीन तुंहिंजे कुदरत तो कुर्बान रब सच फरमायो वहुव यतवल्ला सालिहीन जंहिंजो सरपरस्त ज़िम्मेवार मां रब हूंदो आहे दुनिया जी काई ताक़त हुन सां मुक़ाबिलो न करे सघंदी जलाद पहुंची विया एतिरे में बीबी आसिया जो नारो थो लॻे ला तक़तुलू ओ फिरौन भई सॼो मुल्क बर्बाद थी वञे सॼी बादशाही ख़त्म थी वञे पर हिन बच्चे खे
कत्ल करो न ॾींदी माए असाई अनफाना औ नतखिदहु वलदा असांखे पुट जी औलाद कान्हे का इनखे असां पंहिंजो पुटेलो बनाईंदासीं इहे असांजा मालात इहे असांजा बाग बागीचा इहे असांजी बादशाही हिन जो वारिस केरु थींदो ही बच्चो असांजी बादशाहीअ जो वारिस थींदो वाह रब तुंहिंजी कुदरतूं कुर्बान हेॾो रब इरादो कयो त मां फिरौन जे बादशाहीअ जो वारिस ग़रीबनि खे बनाईंदुसि सुबुह जो ऐलान थियो शाम जो उनजे घर में नारो थो लॻे त असांजो मालिक वारिस इहो बच्चो थींदो वॾा माण्हू जेके इहे वीचारा बेगमार जानवर हिननि जो रोब असांजो हूंदो आहे थी सघंदो आहे कि घर वीचारा ई बीबी आसिया जो नारो आयो फिरौन ख़ामोश थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम रोए पियो क़ुरान जो वमा अलक़ैतु अलैका महब्बतन मिन्नी असां मूसा जी हर कंहिंजे दिल में मोहब्बत विझी छॾी अल्लाह हज़रत मूसा जे अख में अहिड़ी कशिश रखी जो जेको भी हज़रत मूसा खे ॾिसे पियो नंढो या वॾो जवान या कुराड़ो मर्द या औरत जेको हज़रत मूसा खे ॾिसे त मोहब्बत में क़ैद थी वञे हर को चए थो त बनी फिरौन ख़तम थिए बादशाही फिरौन जी ख़तम थिए पर हिन ॿार खे नुक़सान या मोहब्बत कान थी मां यासिया फिरौन की जो जल्दी कर दाइन जो बंदोबस्त कर त हिन बच्चे खे खीर पियारे बादशाही ऐलान थियो सभु मिस्र जूं मायूं ऐं दायूं पहुची वयूं पर अल्लाह से फरमायो वहरमना अलैहि मराज़िया मिन क़ब्ल असां मूसा ते सभिनी दाइन जो खीर हराम करे छॾियोसीं रब फरमायो असां मूसा के हुक्म कयोसीं मूसा काबे माईअ जो तोखे खीर पियारो आहे तोखे खीर अम्मा जो पियारो आहे तोखे अम्मा जे झोलीअ में मोटाईंदुसि पघार न दुश्मन जे घर मां मिलंदी जेका बि माई अचे हज़रत मूसा अलैहिस्सलाम कंहिंजो बि खीर न पिए पछाड़ी में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी भेण उते बीठी क़ुरान जो फरमा फ़क़ालत हल अदुल्लुकुम अला अहल बैत हज़रत मूसा जी भेण चयो मां तव्हांखे हिकिड़ी माई जो ॾिस ॾियां वॾी तजुर्बेकार माई आहे उनखे परंपरा जो वॾो ढंग आहे ऐं उहा माई हिन ॿार जे लाइ ख़ैर ख़्वाह फिरौन खे शक थियो त शायदि इहा उनजी माउ आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी भेण खे चई त तूं कीअं थी चई त उहा माई हिन ॿार जी ख़ैर ख़्वाह आहे छा उहा माई हिन ॿार जी माउ त उहो त हज़रत मूसा जी भेण हुई चई तूं पूरे मुल्क जो बादशाह आहे हिन ॿार खे पालींदी तुंहिंजे लाइ तुंहिंजे मुल्क में जेके रहनि था सभु तुंहिंजा ख़ैर ख़्वाह फिरौन जो ठीकु आहे पोइ वठी अचीसि बसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी भेण भॼंदी आई अची अमर खे चई अम्मा जल्दी कर अदरो रोए थो पियो कंहिंजो बि खीर कोन थो पिए रिवायत आहे जो हाली हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अम्मा आई जीअं जो आई हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे भाकुर पाए छातीअ सां जो लॻाई हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़ामोश थी वियो यकदम थञ पिणु शुरू कयई पूरी हवेली में नारा लॻी विया अम्मा मुबारक हुजई अम्मा मुबारक हुजई बादशाही ॿार तुंहिंजे नसीब में आयो आहे हाणे तोखे वॾा इनाम मिलंदा वॾा एज़ाज़ तोखे मिलंदा हज़रत मूसा जी अम्मा मूसा अलैहिस्सलाम खे खीर पियारे माई आसिया जे हवाले कई त सारे वठो पंहिंजो बच्चो मां घर थी वई सचो सुभान माई आसिया चयो ना अम्मा जंहिं हिंदोरे में मां लुॾंदसि
उन्हें हिंदोरे में तू लुड़े दिया जेके वगा मां पाईंदस उहे वगा तोखे पढ़ाईंदस जेके बानियूं मुंहिंजी ख़िदमत कंदियूं उहे बानियूं तुंहिंजी ख़िदमत कंदियूं जा मालात में मां रहंदसि उन मालात में तू रहंदीअ तोखे हितो वञणो न आहे तुंहिंजो सॼो ख़र्च पको ज़िम्मेवारी असांजे मथां आहे पर अल्लाह से फरमायो लौला अरबतना अला क़ल्बिहा असां मूसा जे अम्मा जे दिल खे मज़बूत कयोसीं हज़रत मूसा जी अम्मा खे रब जो वाइदो हुयो त मूसा जी अम्मा घबरा न मां रब तुंहिंजे घर में तुंहिंजे झोलीअ में मोटाईंदुसि हज़रत मूसा जी अम्मा चयो न अम्मा मूंखे हिते हालात में किथे मज़बूत मुंहिंजी लावत खाई झुकड़ी तुंहिंजे हिन हालात खां 1000 दफ़ा भली आहे न साईं मां हिते न रहां या सामने करावी मां पंहिंजी उमिरि खे वठी आयसि कंडियारे में मां जो दिलदार में गर्मी आहे कंडियारे में 10-15 ॾींहं जो रही त मूंखे जीअं मां मूंखे हिते मूसट मां हिते कान रहंदसि तुंहिंजे हिन एसिन खां हिन बंगले खां मुंहिंजे लाइ बबूर जी छांव भली आहे हज़रत मूसा जी अम्मा भाई आसिया खे चयो त न मां हिते न ईअं हज़रत मूसा खे छॾे मोटी आहे वरी मूसा अलैहिस्सलाम जो कमु शुरू कयो अचे बीबी आसिया परेशान थी हज़रत मूसा के छातीअ सां लॻाई माई आसिया आॾो आहे सभु मिस्र जूं बेगमात वज़ीरनि जूं घरवारियूं सरदारनि ऐं ऑफिसरनि जूं घरवारियूं सभु माई आसिया जे पोयां बीबी आसिया सिधो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे अम्मा जे उन झूपड़ी में ओ अम्मा असां ते रहम नथो अचई भला हिन बच्चे ते त रहम कर जेकर उते तू नथी रही असां हिते तोखे वज़ीफ़ो ॾींदासीं लटो कपिड़ो असां ॾींदासीं खाधे पीते जो ख़र्चो असां ते ॿार जो जेको ख़र्चो आहे उहो असां ते असां मां तुंहिंजो वज़ीफ़ो था मुक़ररु कयूं अम्मा हिन ॿार ते रहम कर भला हिन ॿार खे इते ई थञो प्यार इते पंहिंजे झूपड़ी में हिन ॿार खे पाल रब फरमायो वहुव यतवल्ला सालिहीन जंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां रब हूंदो आहे उहो खीर अम्मा जो पियो पीए पर पघार दुश्मन जे घर मां पई अचे बाबा ये आलिम ये तालिब मौलवी इन्हनि जो सरपरस्त थियो अल्लाह गांगरा था चवनि था असांजो सरपरस्त फलाणो सरदार आहे चांग था चवनि था असांजो सरपरस्त फलाणो सरदार आहे राजपुर था चवनि था असांजो सरपरस्त फलाणो सरदार आहे बिरोई कोसा था चवनि था असांजो सरपरस्त फलाणो सरदार आहे असांखे काई परवाह न आहे पर अल्लाह थो चए वहुव यतवल्ला सालिहीन इन्हनि आलिमनि तालिबनि सालिहनि जो सरपरस्त ज़िम्मेवार मां रब आहे हिननि सां ॾाढा न ॻाल्हायो हिननि जो टकर न खाइजो असांजा हज़रत लाहौरी रहमतुल्लाह अलैह लाहौर मां हिकिड़ो रिसालो लिखियो अथऊं ख़ुदामुद्दीन उन में साईं जन जो बयानु हुयो हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमाए हिकिड़ो मजज़ूब सम्झो था मजज़ूब उनखे चइबो आहे जंहिंजो दुनिया सां तालुक न हुजे वीचारो वञे पियो रस्ते सां ॾिठई त रस्ते जे किनारे ते हिकिड़ो मर्द ॿी उनजी महबूबा औरत बीठी हुई मजज़ूब जो पाणीअ मां गुज़र कयो त पाणीअ जूं फुंगियूं वञी माईअ जे लटनि खे लॻियूं त उन माई जो दोस्त उन मजज़ूब खे अची धक हया त तूं मुंहिंजे महबूबा जा कपिड़ा ख़राब करे छॾिया जीअं जो वापसि मोटियो त ऊंधो थी वञी किरियो ज़ुबान कुते वांगुरु ॿाहिरि निकिरी आयसि ईअं पियो फटके जीअं मच्छी फटकंदी आहे त उन माई वरी मजज़ूब खे ॿाहूं ॿुधियूं ओ अल्लाह जा प्यारा मेहरबानी कर मुंहिंजे दोस्त खे माफ़ कर बुज़ुर्ग फरमायो अम्मा मां छा कयो आहे जो मां माफ़ कयां माईअ चयो सभु कुझु तो कयो आहे
बुजुर्ग फरमायो मां को न कयो माई चयो तो कयो मुशरिक के मुंह में जो फर्क था मुशरिक चवंदो तो कयो मुंह चवंदो मां न कयो मुंहिंजी अल्लाह कयो सुभान अल्लाह माई का मुशरिक क्या नहीं बुजुर्ग के चई सब कुछ तो कयो बुजुर्ग फरमायो ना मां को न कयो तूने माई चयो आखिर मुंहिंजे दोस्त जो ही बुरो हशर कयो तूने मजज़ूब फरमायो अम्मा जंहिं तुंहिंजे लटनि खे पाणीअ जूं फुड़ियूं लॻियूं त तुंहिंजे दोस्त खे कावड़ लॻी पोइ तुंहिंजे दोस्त जे मूंखे धक हया मूंखे लठियूं हईं त मुंहिंजो बि हिकिड़ो दोस्त ठही सचो सुभाणे मुंहिंजो बि हिकिड़ो यार ठही जॾहिं तुंहिंजो यार तुंहिंजे लटनि ते पाणीअ जूं फुड़ियूं बर्दाश्त नथो करे सघे त मुंहिंजो यार मुंहिंजो दोस्त मूं ते धक कीअं बर्दाश्त कंदो तंहिंजे करे तुंहिंजे दोस्त जो इहो बुरो हशर मां कोन कयो मुंहिंजे दोस्त कयो अथई मां त माफ़ कयोमांसि हाणे पंहिंजे दोस्त खे चओ त मुंहिंजे यार खां माफ़ी वठे ओ पक्का गांगरा जा मुस्लमानो असां मौलवी कमज़ोर पर असांजो यार कमज़ोर कोन था इन बत्श रब्बिक लशदीद रब फरमायो मां पंहिंजे दोस्तनि जे दुश्मननि खे हाली घर ॾींदो आहियां पर जॾहिं पकड़ियो मां त पोइ केरु बि जान छॾाए न सघे सिकंदर मिर्ज़ा पियो चए त मां मौलवियुनि खे चांदीअ जी ॿेड़ी में विहारे विच समुंड में उछलाईंदो रवार तुंहिंजी कुदरत जा फैसला वो सिकंदर मिर्ज़ा वञी बर्तानिया में होटल ते बेरो बीठो पछाड़ीअ में मरी वियो लाश में पाकिस्तान में कोन पहुतो ईरान में दफन कयोसि पर हाल में अॼु बि शेर वांगुरु गजंदा पिया वरी परवेज़ जो मुकुं ॾेखारे तमामु मौलवियुनि खे न छॾींदुसि मौलवी दीन जा ठेकेदार कोन्हनि त मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो परवेज़ साहब हम दीन के ठेकेदार नहीं लेकिन दीन के चौकीदार जरूर हैं वाह रब तुंहिंजी कुदरत जा फैसला अॼु परवेज़ दुबई में धिका पियो थो खाए असांजो मौलाना फज़ल रहमान पाकिस्तान में शेर वांगुरु गजंदो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के सारा जेला तो कंची वाह पानी जो पूरो चुंब में विझी भाई जे मथों पई उछलाए सांडो वरी फूक पियो ॾे कंची खां पुछा कयो कंची तोजे न पाणीअ जे फुड़े सां या भाई विसामंदी त कान कंची चयो मूंखे यकीन आहे भाई विसामंदी कान पर मन क्या बचे हज़रत इब्राहिम जे खैर ख्वाह अल्लाह के उनजी याद एॾी वॾी वई जो क़यामत ताईं कंचीअ जे नसुल ते अल्लाह जी रहमत पई वसे सांडो वरी फूक पियो ॾे अगर ज़ालिम तुंहिंजे ॾे फूक सां इहा बाहि वधंदी त कान सांडे चयो मूंखे यकीन आहे बाहि वधंदी कान पर निमरूद खे ख़बर पए त मां साईं जे पार्टीअ अल्लाह खे हेॾी कावड़ अची वई जो क़यामत ताईं सांडे जे नसुल ते अल्लाह जी लानत पई वसे ऐं नबी भी फरमायो जिथे भी सांडो ऐं सांडी ॾिसो त उन्हनि खे मारियो असांजा हज़रत संदेर वारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन जवान जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए साईं फरमाईंदा हो मुस्लमानो इस्लाम जे लाइ ॿियो कुझु नथा करे सघो भला इन कंची वारी सुन्नत खे त ज़िंदा कयो पंहिंजे घर ते उताक ते दुकान ते होटल ते पंप ते इहो इस्लाम जो झंडो त हणो मन क़यामत जे ॾींहुं इस्लाम जे खैर ख्वाह
असा इस्लाम जी निशानी कंची जी सुन्नत की जिंदा बाबाई परचम नबी दा बुधो तिरमिज़ी खां बयान रावियुन जो नबी पाक जो जमदो कारो अचो पटा पंज कारा अच्छा चार उनमें वरन थियूं नवई धारियूं धार अजवाइदो के तो पंहिंजे घर ते उता कदे दुकान ते या इस्लाम जी निशानी लगाईंदासीं तां त इलाके जे ज़मींदारनि खे पतो पवे त ही असांजा नमूना ही मोहम्मद मुस्तफा ऐं नबी जे वारिसन आलिमनि जा माण्हू लगाईंदो नी झंडो इंशाअल्लाह के वरी चवंदासीं झंडो लगाईंदासीं त गिराक कोन्हे इहे झंडे जे करे तव्हांजी गिराकी न थिए त मूंखे ॿुधायो जिन शैतान न ईंदा गिराक ईंदा के वरी चवंदासीं झंडो तव्हांजो वॾेरो नाराज़ थींदो छो वॾेरो नाराज़ अलॻि ते नाराज़ नथो थिए ट्रैक्टर लख जो अलॻि हणनि पिया तव्हां हेॾा कंजूस हो जो 50 रुपया तव्हां खणो थो पियो हिन जो वरी जलसे खां पोइ ही बचो झंडा 1000 रुपया जो ख़र्च कयो इलेक्शन बोर्ड में वाइदो कयो त इंशाअल्लाह कंचे जी सुन्नत खे ज़िंदा कंदासीं सांडे वांगुरु फूकू न ॾिजो इलेक्शन में होटल ते दुकान ते तोताक में उलमा जे खिलाफ फूकू ॾियो त मोरियुनि जो छा वञे सियासत में मोरियुनि छा कयो मोरी इलेक्शन में छो था बीहनि मोरियुनि मुल्क तबाह कयो फूकू ॾिनो त नसुल बर्बाद थियो जीअं सांडे जो नसुल बर्बाद थियो हीअं असांजो नसुल बर्बाद थियो वाइदो कई त जिथे बि रहंदासीं उताक ते दुकान ते होटल ते इस्लाम जो भी दफ़ा कंदासीं त इस्लाम वारनि हिननि हक़ जे आलमनि जो भी दफ़ा इंशाअल्लाह असां मोरी ईंदा उतां वटि देर सां वरी हिकिड़ी ॻाल्हि छो त असां वटि सुवारियूं आहिनि कमज़ोर हिननि सरदारनि वटि वीगो गाॾियूं वॾियूं वॾियूं असांजी एफएक्स गाॾी जेसि ताईं तव्हां वटि पहुचे इलेक्शन में तव्हां अॻे ई हिननि सां वाइदा करे था छॾियो त ज़ाल समेत होंक दुखी आहे तॾहिं करे जेको वॾेरो ज़मींदार इलेक्शन में अचे हुनजी आदर वारी कबी 4 बिस्कुट खाराबा इज़त कबी आहे बाक़ी वोट जे लाइ चवे त हुनखे जवाब में छा चवंदो मां तव्हांखे जवाब थो सेखारियां छा चवंदुसि बाबा अलाह भलाई करो रईस अलाह चङाई करो इहो जवाब अची वियो अलाह भलाई करो अल्लाह चङाई करे पोइ जंहिं महिल पोलिंग थिए अंदरि वञो असांजा मोरी वीचारा ग़रीब उते हया में वेठा हूंदा औरत में लॻे असांजूं जेके मायूं एजंट उहे बि हयादार शरीफ़ तुर्के में आर्मिया में वीचारियूं होॾो पिंपल चाकीअ जूं मायूं तारा पई थियूं मिलाइनि जीअं फोटो जीअं लॻंदा की सॼी पोलिंग असांजी आहे असांजी मायूं वीचारियूं थी शरीफ़ हाणे उहे छा कनि उहे कंहिं सां तारा त कोन मिलाइनि तंहिंजे करे असांजा एजंट बि था सोचे तव्हांखे पनो ॾींदा पोइ पने में निशान अथव किथे बेट हूंदी किथे तीर हूंदो किथे शींहुं किथे बगर पासे में किताब बि हूंदो पोइ अंगूठो मस ते हणी पोइ हुन किताब ते ठपो हणियो अल्लाह अकबर जो नारो हणी करे चवंदो या अल्लाह हाणे ॿिन्ही जहान में भलाई चङाई बस इस्लाम ख़ातिर अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिन साल आलमनि जो असां साथ ॾियूं इंशाअल्लाह ईमान अक़ीदो सही हूंदो पोइ हिते बि हिननि सां गॾु त जन्नत में बि हिननि सां गॾु अल्लाह सां दुआ जे लाइ क़बूल फरमाए जो 23 मार्च ते नवाबशाह में वॾो जलसो आहे मौलाना फज़ल रहमान साहब ईंदो वाइदो कयो त इंशाअल्लाह इस्लाम जे ग़लबे जे लाइ हिन जलसे में असां गॾु भरे पहुचंदासीं